मेहर रिपोर्ट में रियाज सोमरो मेहर जे गोड़ घाड़े जे रहवासी तारिक अली थेबो रांझो चांडियो जमील फ़कीर बख्शियल भुट्टो सत्तार सोमरो मंज़ूर झूणे जो अनवर ऐं ॿियनि ज़रिए ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश जवाबदारनि पारां धमकियूं ॾियण ऐं हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिननि चयो त बदनाम ज़माना ॾोहारी ऐं कब्ज़ाखोर हुज़ूर बख्श पंवर दी उमीद डेरो में वॾेरे ख़ालिद थेबो जी सर्वे नंबर 26 मोरोसी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। उन खां अॻु हिन असां ते हमलो बि कयो हो, जंहिंजो केस मेयर थाणे ते दाख़िल थियल आहे, पर पुलिस खेसि गिरफ़्तार न पई करे। हिननि चयो त हुज़ूर बख्श पंवर मशहूरु मंशियात फ़रोश ऐं कब्ज़ाखोर आहे। मथस रुगो मेयर थाणे ते मंशियात जा 12 खां वधीक केस दाख़िल आहिनि। हू हाणे कूड़ा ड्रामा करे कूड़ा इल्ज़ाम हणी असांजे ज़रिए ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि घुर कई त असांखे धमकियूं ॾींदड़ मशहूरु मंशियात फ़रोश जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे कब्ज़ाखोर खां तहफ़ुज़ ॾिनो वञे।